खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद मोरो सिंध मां दिलताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर जे मालिक कॉलोनीअ जे ग़रीब रहवासण चइनि ॿारनि जी माउ ऐं माज़ूर बीमार मुड़ुस जी ज़ाल सदफ़ मलिक मोरो प्रेस क्लब में एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस रमज़ान मलिक जेको माज़ूर ऐं बीमार आहे, इंटर पास आहे, संदसि जी नौकरीअ लाइ डिप्टी कमिश्नर नौशरो फ़िरोज़ खे दरख़्वास्त ॾिनी आहे, पर सिफ़ारिश न हुजण सबबि मुड़ुस खे नौकरी नथी ॾिनी वञे। मुड़ुस समेत ॿार मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। इलाज लाइ पैसा न आहिनि, ॿार तड़पी रहिया आहिनि। मानी गभे लाइ पाड़ेसरनि खां मानी वठी बचड़नि खे ॾींदी आहे, न त बुख ते सुम्ही पवंदा आहिनि। मुंहिंजो ॿियो को बि ओही वाही न आहे। असांजी ज़िंदगी अज़ाब वारी गुज़री रही आहे। 4 ॿारनि किथां पलिया, मां ॿियो को बि रस्तो न ॾिसी ॿारनि खे तड़पंदे रोईंदे ऐं माज़ूर बीमार मुड़ुस जी हालत ॾिसी दिलि बर्दाश्त नथी थिए, जंहिं करे मुड़ुस ऐं ॿारनि समेत ख़ुदकशी करण जो सोचींदी आहियां। जेकॾहिं असां ग़रीबनि जो कुझु बि न थियो त पोइ ज़िंदगीअ जो ॾियो गुल करे छॾींदासीं। हिन एॾे संसार में असां ग़रीबनि लाइ कुझु बि न आहे, केरु मदद करण वारो न आहे। हिन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, घरू सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मुड़ुस खे माज़ूर कोटा ते नौकरी ॾिनी वञे। जेकॾहिं नौकरी नथा ॾेई सघो त पोइ असांजी मदद कयो त मासूम ॿारनि जे पेट पाले सघां, बीमारीअ जो इलाज कराए सघां। जेकॾहिं कंहिं बि असांजे लाइ कुझु न कयो त आख़िर में असां मौत खे तरछी ॾींदासीं।